ये बात ना यार मूड ना है। छा थियो मूंखे तू करेगा परेशान क्यों लगी? ना ना मेरी क्या गाना है। मूंखे ईअं छो पियो लॻे त तूं हिते अचण ई न पियो चाहियो या मूंसां मिलण जो तुंहिंजो को मूड कोन हो? ना मैं एक्चुअली मुझे दिमाग में कुछ ॿियो पियो हले। ऑफिस जो कम बस स्ट्रेस्ड आउट आहियां। ऑफिस तुंहिंजे मथे ते हर वक्त ऑफिस जो कम छो सवार हूंदो आहे यार? ॾिस पाण ॿई जॾहिं बि गॾु हुजूं न त इहो ऑफिस वग़ैरह सभु विसरी वेंदो प्लीज़। ओके तुंहिंजे फोन ते बार बार कंहिंजी कॉल पई अचे? ना कुछ ना बस ये ऑफिस का कॉल पे है। रिसीव करना यही बस कॉल कंदा रहंदा आहिनि ऑफिस मां। रहण ॾे जे तोखे वापसि वञिणो आहे न त तूं वञी सघीं थो। मूंखे तुंहिंजे पाची सां गॾु वक़्तु गुज़ारण जो को बि शौक़ु कोन्हे। वञा थी मां। नाराज थी वई है छा? हाँ नाराज़ आहियां। मूंखे जेको ई वक़्तु कोन ईंदो आहे न त मूंखे इलाही बुरो लॻंदो आहे। आई एम सॉरी। अच्छा तूं ॻाल्हाए वठि, मां नाराज़ नथी थियां। जस्ट गिव मी अ सेकंड, तू माइंड न कजां। न न ॻाल्हाए वठि। जस्ट अ सेकंड। हेलो हाँ मायरा, मां ऑफिस में आया, बस थोड़ी देर में निकरण वारो आया। तोखे ख़बर आहे न वसीम, मां हिते सिर्फ़ तुंहिंजे करे आई आहियां। ऐं हिकु तूं आई त तो वटि मुंहिंजे लाइ टाइम ई कोन्हे। मूं चयो न मां अचां पियो। तोखे थोरी बि ख़बर आहे वसीम त मुंहिंजी कहिड़ी हालत थींदी आहे जॾहिं मां थोरी देर जे लाइ तोखां परे वेंदी आहियां। मायरा मायरा तोखे हिकिड़ो भेरो ॻाल्हि सम्झ में छो न ईंदी आहे? हर ॻाल्हि खे वरझाइणो पवंदो आहे। छो जो वसीम तोखे मुंहिंजी का ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी आहे। मायरा जॾहिं मूं तोखे चयो आहे असां ॿई डिनर गॾु कंदासीं त तूं हर मूंखे कॉल छो पई करीं? अच्छा आई एम सॉरी ना, प्लीज़ तू जल्दी अच। ओके ओके मां अचां पियो। तू मुझसे नाराज तो नहीं? न बाय। कंहिंजी कॉल है? ऑफिस में ऑफिस में कुछ गड़बड़ थी वई आहे छा? तूं गुस्से में पियो लॻीं? ना अड़ी ॻाल्हि न आहे। हाँ ऑफिस में कोई ठीक तरीके से कमी न तो करे, थोड़ी सख्ती करनी पवंदी आहे। हलो 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 था। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।